प्रियालो टाउन कमेटी प्रियालो में जेको भी राशन बैग्स या टेंट वग़ैरह इन गरीबन जी सार संभाल या मालकी लहण जे लाइ हाजी नवाब खान वसाण बिल्कुल इंट्रेस्ट आहे। उनजो इहो ही आहे त गरीबन सां हर हमेशा गॾु हुजो ऐं उन्हनि खां कॾहिं बि तव्हां परे न हुजो ऐं उन्हनि जो जेको बि जानी माली नुक़सानु थियो आहे ऐं उन्हनि सां हर हमेशा पीपल्स पार्टी गॾु रही आहे, हमेशा गॾु रहंदी। ऐं अॻ में बि जेको बि हाजी साहब ॾांहुं तक़रीबन 5 दफ़ा 6 अॻ में राशन अची चुको आहे ऐं टेंट ऐं टियों ॾींहुं बि असां कल्ह हलायोसीं, उहो बि तक़रीबन 150 माण्हू ताईं राशन बैग्स ऐं टेंट मच्छरदानियूं ॾिनियूंसीं ऐं अॼु बि 100 माण्हूअ ताईं राशन ऐं टेंट ॾियूं था हाजी नवाब खान जे तावन सां। ऐं उन जो ई मोकिलियल आहे ऐं उन जो इहो ई चयल आहे त इंशाल्लाह गरीबनि जा जेके बि जुगा किरिया आहिनि या मुतासिर थिया आहिनि इंशाल्लाह उन्हनि खे जुगा बि ठाराए ॾींदासीं ऐं उन्हनि सां हरदम गॾु आहियूं। ऐं मुसलसल हीउ जेको राशन जो कमु आहे या ॿी का गरीबनि खे तकलीफ़ आहे उन जे लाइ उनजो इहो ई आहे त मुसलसल इहो सामान बि हलाईंदासीं ऐं उन्हनि जो जेके बि तकलीफ़ूं आहिनि उहे दूरि कंदासीं। ऐं ॿिया असां पंहिंजे हिसाब सां चवंदासीं त असांजे टाउन कमेटी प्रियालो जे हिसाब सां जेके बि पंहिंजे पार्टी जा हुजनि या कंहिं ॿी पार्टीअ जा हुजनि उहे स्क्रीन ते न आहिनि, असां उन्हनि खे बि हथ ॿधी रिक्वेस्ट कंदासीं त जीअं हाजी नवाब खान वसाण खैरपुर में न बल्कि पूरे सिंध में निकिरे थो ऐं गरीबनि सां गॾु बीहे थो ऐं उन्हनि जा मसइला थो हल करे ऐं उन्हनि खे राशन थो ॾिए। गरीबनि खे ॿियो त कुझु कोन थो मिले, उन्हनि जो इहो हक़ु आहे त उन्हनि खे ॾुखे वक़्त में कोई वॾो क़यादत जो उन्हनि ते शफ़क़त जो हथु रखे। लेकिन ग़रीब माण्हू ऐं मुतासिर माण्हू कंहिंजे बंगले ते वञनि था उहे मिलण लाइ तयारु न आहिनि। छा खैरपुर में हिकिड़ो ई नवाब खान वसाण आहे जेको उनजो ई हाउस 24 घंटा खुलियल आहे ऐं गरीबनि सां मिले थो ऐं उन्हनि जा मसइला थो हल करे। मूंखे एतिरा लफ़्ज़ न आहिनि जो मां उनजी तारीफ़ करे सघां, पर जेतिरी करे सघां त घटि आहे। ॾिसो बारिशुनि में असां पाण न पिया निकिरी सघूं, पाणनि गंदनि में पाण न पिया घुमी सघूं, उहो अॼु बि तव्हां ॾिसो त बारिशुनि में गोॾनि खे न चेल जेतिरा पाणी आहिनि उन्हनि में पाण अवाम गरीब सां गॾु आहे ऐं गॾु घुमे थो ऐं उन कॾहिं बि पाण खे या ग़रीबनि खे पाण खां दूरि या परे न आहे कयो। हू चवंदो आहे जे ही गरीब आहिनि त असां आहियूं, असांजे करे ई उन्हनि जी इज़त आहे, उन्हनि जे करे ई असांजी इज़त आहे, रिस्पेक्ट आहे। त मां इहा ई शइ चवंदुमि जेके बि असांजा ॿिया पार्टीअ जा वॾा आहिनि उन्हनि खे बि मां इहा ई रिक्वेस्ट कंदुमि हथ ॿधी करे त बाबा जीअं हाजी नवाब खान वसाण ग़रीबनि जो हमदर्द आहे, तव्हां सभु खुदारा हिन ग़रीबनि जा हमदर्द थियो ऐं हॾॾोखी थियो। हिननि जूं दुआऊं ई तव्हांखे मथे आणनि थियूं ऐं हिननि जूं दुआऊं अञा तव्हांजे लाइ अलाए छा थियूं करे सघनि। ऐं ॾिसो न हुनजी असांखे सख़्तीअ सां ताईद आहे त बाबा हिन में काई बि पार्टी कोन्हे, जेको बि ग़रीब आहे पोइ उहो पीपल्स पार्टीअ जो हुजे, फंक्शनल जो हुजे, GDA जो हुजे या जमियत जो हुजे, कुल सभु मुस्लमान भाइर आहियूं, सभिनि ग़रीबनि खे हिकु करे ऐं हिकु करे ॾिसो। ऐं इनशाला मुसलसल कमु जेको हली रहियो आहे हाजी नवाब खान जे तावन सां उन जो ई मोकिलियल आहे ऐं इहो मुसलसल कमु हलंदो।